नाज़रीन, हिंगोरिया में सिविल सोसाइटी और मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे पारां कूड़ा जेके जाली जेको डोमिसाइल ठहिया आहिनि उनखे रद्द कराइण जे लाइ एहतिजाजी जेको मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन माण्हू खां पुछूं तो जेके जाली डोमिसाइल जारी कया विया आहिनि उनजो आख़िरकार ज़िम्मेवार केरु आहे। उस में ही सिंध जो शऊर जेको रोडनि ते निकिरी आयो आहे, इन जो सिर्फ़ु सबबु उहो आहे त जेके धारियुनि खे हिते जाली डोमिसाइल इशू कया विया आहिनि ऐं उन्हनि जाली डोमिसाइलनि ते उहे CS जा इम्तिहान पास करे हिन वक़्तु सिंधी हक़नि ते धाड़ा हणी रहिया आहिनि, वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते पघारूं खणी रहिया आहिनि, जॾहिं त सिंध जा हक़ीक़ी वारिस अॼु बि दरपदर ऐं डिग्रियूं खणी ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। पर इहो जेके धारियुनि खे डोमिसाइल इशू कया विया आहिनि गैर कानूनी बोगस डोमिसाइल, असां उन जे करे इहे एहतिजाज कयो आहे त जेके CS ऑफिसर थी अचनि था ॿाहिरियां माण्हू असांजे मथां उन्हनि खे डोमिसाइल कूड़ा आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे। असांजे हिंगोरिया में कुझु अहिड़ा अफ़गानी आहिनि जंहिंखे जाली बोगस डोमिसाइल ठाहे ॾिना विया आहिनि, जेके उहे हिनमहिल के हेल्थ डिपार्टमेंट में कमु करे रहिया आहिनि, के कहिड़े डिपार्टमेंट में कमु करे रहिया आहिनि। तव्हां हलो गेम्स में ॾिसो, उते बि तव्हांजा 50 पिया माण्हू कमु करे रहिया आहिनि। जेका माना हिनखे वफ़ाक़े तरफ़ां सिंध खे जेका बि मिले थी उन मां बि 50 पिया माण्हू सिंध में रही अची करे सिंध जे नाले जो डोमिसाइल ठाराए करे उन में माना उहे नौकरियूं बि उन्हनि जे हवाले थी थियूं वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में समेत धारियुनि खे, अफ़गाननि खे, सवातिन खे, ॿियनि क़बाइली इलाइक़नि जे माण्हुनि खे कूड़ा डोमिसाइल ॾेई, शनाख़ती कार्डनि जी रजिस्ट्रेशन ॾेई ऐं सिंधी माण्हुनि जे कोटा ते उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। सिंध जो माण्हू पंहिंजे धरती हूंदे, पंहिंजी ॿोली हूंदे, पंहिंजे वसीलनि हूंदे ख़ुदकशी करण ते मजबूर आहे। सिंध जे माण्हुनि जो मुस्तक़बिल ख़तरे में पइजी वियो आहे। एहतिजाज कंदड़नि सिविल सोसाइटी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त धारियुनि खे जेको हिते डोमिसाइल जेके जारी कया विया आहिनि उन्हनि डोमिसाइलनि ते हिकु त सिंधी शागिर्दनि जे हक़नि ते जेको धाड़ा दाख़िलाऊं जेको स्कूलनि में ॾिनियूं वञनि थियूं, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, उनखां अलावा हिते उन्हनि जाली डोमिसाइलनि ते नौकरियूं पिणु ॾिनियूं वञनि थियूं, जेका सिंध जे माण्हुनि सां वॾी वेसाघाती आहे। हिननि जो चवणु हुयो त जेसीं ताईं इहो जाली डोमिसाइल न रुॻो रद्द करे पर जिन जारी कराया आहिनि ऑफिसरनि डोमिसाइल उन ऑफिसरनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे, तेसीं ताईं असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध TV न्यूज़, हिंगोरिया।